हुजूर रात जे टाइम थे मक्के पाक में हिकड़ी घिटिया गुज़र कयो। हिकड़े घर में रोइण जो आवाज आयो। एरे करनी जाए दरवाजो खड़कायूं, अंदरों जवान निकरी आयो। रोए भी थो साके भी थो। नबी से फरमायो छो थो रोए? हुनके खबर काने ते नबियन जो सरदार आ, हे सुनन जो सरदार आ, हे यतीमन जो यार आ, हे नबियन जो बगदार आ, हे खातमुन नबियीन आ। ये मुझे दरवाजो खड़कायो बाहर आयो। नबी से वर्मा छो थोरो में ये विकानल गुलाम यहूदिन वट दिया जो बाग जो कम दा कराइन, रात जो चवन दा यकी अला निंद काने तदी थोरो। नबी से ज्यादा नबी से बाहर निकरी आया। कादे शिया हेदे आ मोबाइल के छड़ कुरान बुध। ये 12 ही महीना डाइनियो काथे छड़ीनियो मारे तक छो थोरो हिकु विकानल गुलाम बियो रात जो चवंदा चक्की हला दियन जो बाग जो कम निंद काने। हुनके पतो कोने नबियन जो सरदार आ। हुजूर छाता चवनस हाने बियो कुछ नथो करे सगाए। हिकड़ी गाल कयां तो केड़ी जे तू निंद कर तुझे बदरम चक्की मां तो हलाया। ये केर करे हिकरात चक्की हलायूं ॿी रात टी रात रात जो रोए पियो। हुजूर दर ते वियस तू असां जो हे त इहो रोए आ खणी पिणस बि रोए असां जो छा। ऐं हे मथे ते क़ुरान आ। हुजूर रोईंदड़नि खे परचाईंदो। ईद जे ॾींहुं ॾिठी त यतीम पियो रोए, यतीम पियो रोए। यतीम के घर खणी आया। तड़फले लकरे कपड़ा पारायूं। अबो को नहीं रूहानी अबो मां मोहम्मद आए अमर को नहीं। मुझू घर वारियूं तुझू अमड़ियूं आहिनि भेनरियूं कोन्ही। मुझू न्याणियूं तुझू भेनरियूं आहिनि ॿाहिर कोन्ही। मुंहिंजा ॾोटा हसन हुसैन तुझा भाइर। छोकरा जा बीहो जा हलिया वञो मस्करी न कयो मारे करने। टे रातियों हुजूर चक्की हलाई। हाने पुछूं ॾे ख़बर जे वॾो रहम दिल माण्हू आहे थोड़ा करे छॾियई। निंद के मुंहिंजा थकई दुख लई आ। पर मांखे दस दसयूं तू आहे केर। नबी ज़िंदा जन दी याद खबर बुधी हुंदई। मक्के में नबी पैदा थियो आ जंहिंजो नालो मोहम्मद अहमद आ। उहो मां आई वो दुआ ये वो मां जे अवल कलमो पढ़ा तो तू जो गुलाम बन जा। साईं कलमो पढ़ाए हाने पुछनस्ता तू केरा जे कौम जो सीधी रंग जो सादो ज़बान ते हबक नालो आ मुंहिंजो बिलाल।
बिलाल तू ये सोना मां तुझो नौकर हाँ पर मुझो अर्जा तो ते रब कुरान भी नाज़िल कियो आ माके इन्हीअ जा भी सबक दे सुभान अल्लाह सुभाणे कजाए ट्रक जी त खंड जी भी है और ऐलान थे तो गुणी गुणी हर को जी खणे कुराड़ा भी डडिए ते खईंदे दी द बोर न ट्रक में उदई तोड़े टायर पैर ते चढ़ी वने त भी दी द खंड में दी अरे खंड एडी मिठी ना है जेडो कुरान मिठो सोचे साइनल सबक दाजन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम एड़ा लाउडे रात जो कुराड़े के यार रब जे फजल सा लोलियूं ध्यान निंद्रन में मानू इहो जी कुरान जन के रंग लगो जो है वली वलीयतिया जन के कुरान जो रंग लगो समूरा जो है जन्नत जे बारन में वनी हूरन जा घोट तो के जा दियो सबक प्याजन जुकुल हो अल्लाह अहद अल्लाहु समद चुप जो सुभान अल्लाह न करे सबक मिलियो सोने बिलाल गीतिया में चौ यारन दे दर दर दे चंदो तो वते कुलो हु अल्लाह अहद 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 यहूदी मारा दाजन लो पर छोड़ा गीतिया में रसी विजी गेलन बिया जो बिलाल विकान लो हो गंदे सीने ते पत्थर जी जगी तभी पियो जवे आहद आहद बिलाल मारे मारे थकी प्याऊ तभी तो जवे आहद झट बस कर काफरन के तो जो काफरो टके जो दिलो वरदाओ वजाए दिसनाओ तक जो आके न पकोआ मां बिलाल के रब आजमाए तो तक जो आके न पकोआ जान हली वेंदी रग रग मां बूटिया बूटिया मां इहो आवाज निकरंदो आहद आहद आंगुर मथे करे ये रब वट शाहिदी दी नहीं चो खुदा एक ये मथे कर आंगुर एडो खाधो थी जो वाज हुई समझ में न तो अचई घणान महबूद चो हिकु आहद आहद हेडो सिद्दीक अकबर तो अचे हुजूर जो आशिक ये को अज रोजे में हुजूर सा गड भाग काफरा धक्कताणो बिलाल खबरदार जेको आहद आहद तो जाए हे नबी जो आशिक हे तौहीद जो परवान खबरदार जे असा वट विकानल जे जेकी पैसा घुरो मां दिया बिलाल ते मां आंगुर भी बर्दाश्त न कनुस एकड़ी गाल बद अबू बकर सिद्दीक जो बाबो कुराड़ो आ वेठो मौलाना पुछो न चईं अबू बकर सिद्दीक पैसा मिस्कीनन ते तो खर्च करे गरीबन ते सिद्दीक पियो चए बाबा गरीबन मिस्कीनन ते अल्लाह दे नाले ते खर्च इन करे तो क्या त मां अल्लाह राजी थे हे तो खैरात छो कया हे मदरसा छो था ठहराए हा पंध करे कुरान बुधण छो आयो मानी ते न को वधी करब घर तो कराए वो राजी थे और कुरान में रब चयो जेके मां के राजी कंदा मां उनन के राजी कंदा सिद्दीक अकबर
पैसा खर्च किया बिलाल के आजाद कर सुभान अल्लाह चओ ऐं रब वरी ॾहूण करे मोटाए भी दे थो सखन जे लाइ वरी दरवाज़ो ही रब जन्नत में जुदा तैयार कयो आ ऐं रब जे नाले ते खर्च करे त ॾिस न पोइ ॾिस त काठम जो ॾेई सिद्दीक हज़रत बिलाल के आजाद करायो हेॾो जिब्रील के रब चयो लफ़्ज़ ॿुधजांइ जिब्रील पैगंबर ॾे हीअ आयत क़ुरान जी खणी वञ मुंहिंजे नबीअ खे चओ त अबू बकर के चओ त मुझे राज़ी करण लाइ बिलाल के आजाद कराई मां रब भी कुरान में तो चवां त अबू बकर के भी मां अल्लाह राज़ी कंदो मां अॻिते छा चई इल्ला बुतिगा वजहि रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा आयो कुरान में वो अन्या हिन को परे दो वने हिन में तो जे त पैगंबर चओ अबू बकर के तो पैसा खर्च करे तो बिलाल के आजाद करायो आ त मां को अल्लाह राज़ी थे मां रब भी तो चवां त मां अबू बकर के भी रब राज़ी कर कम उए कर जे में वो राज़ी थे ना मानन जी वाह वाह चार रही थी पढ़ा कुरान जन रब के राज़ी क्यों रब उनके तो जे त मां राज़ी कंदो मान या अय्यतो नफ्सुल अॻिते वधी अचो मुतमइन्ना अरे जेके मानी ऐं नानी जे कढ लगा उहे मोटिया ई न जेके कुरान जे कढ लगा सिधो जन्नत तहां लाइ वीचारनि कई आहे कंहिंखे बि ना बरावल कुरान के तो सुञाणना या अय्यतुहा नफ्सुल मुतमइन्ना इरजी अर्श वारो तो जे मोट मुंहिंजे तरफ पंहिंजे नफ्स जूं ख़्वाहिशूं कटे मुझे कुरान सां पंहिंजे रूह के राहत ॾियण वारा इरजी इला रब्बिक मोट मुझे तरफ हाणे जेकी घुर्त ॾिया पढ़ा कुरान हल बस छॾे इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया हाणे हाणे लफ्ज़ बुझाए फैसलो तो ज़ाहिर थे पेट के पत्थर बधव पर माखे राज़ी कई वतन छॾियव माखे राज़ी कयो बच्चा कुहायो माखे राज़ी कयो मारा खाधव माखे राज़ी कयो झूपड़िन में हयाती गुजारियो माखे राज़ी कयो हाणे अचो त मां तव्हां खे राज़ी कयां फदखुली फी इबादी मलाक चवंदा इनके खास बानन जे टोली में शुमार कयो हिकड़ा पघर में गोता पिया खंदा कुरान वारा अर्श जे शाम जे हेठ हिकड़ा के चेल ते पघर के सीने ते पघर के गोता पिया खंदा वरी बिया अर्श जे शाम जे हेठों बीठा हूंदा हिकड़ा क़यामत जे ॾींहुं दर्दनाक ॾींहं में परेशान हूंदा ॿिया उहे हूंदा जन के मलाक कई सलाम कयूं जन्नत ॾे वरितियूं